इन वक्त असां चक शहर में मौजूद आहियूं जिते अलमरूफ पंजगुली चौक ऐं शहीद जान मोहम्मद सां इन वक्त मनसूब आहे। उते मौजूद आहियूं जिते टैक्सी ड्राइवरनि जेको आहे एहतिजाजी कैंप क़ाइमु कई आहे, जंहिंजो चवणु आहे त असांखे टैक्सी स्टैंड न आहे जेका सरकारी सतह ते असां हिते तमामु घणो परेशान आहियूं ऐं हिते जेको बैंक वारा आहिनि उहे बि हमेशह असांखे तंग कंदा था रहनि, हिते बीहण नथा ॾियनि ऐं जेके दुकान आहिनि मुख़्तलिफ़ ॿिन्ही साइडनि खां उहे दुकानदार भी तंग था थियनि ऐं उहे हमेशह असांखे इहे ॿाहिरि निकिरण जे लाइ चवंदा रहनि था, पर असांखे टैक्सी स्टैंड जेके इंतिज़ामिया खे दाऊं कंदा आया आहियूं। थोरी जो हीअ जेको चेयरमैन आहे या जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि मची सतह जा, को बि जेको आहे असांजो तदारुक नथो करे, हिननि मजबूर थी करे दाऊं करे करे थकिजी पिया आहिनि। उनखां पोइ हिन एहतिजाजी कैंप क़ाइमु कई आहे हिते चक शहर में जेको चौक ते, ऐं हिननि जो इहो हिकिड़ो ई मुतालबो आहे त जेको आहे असांखे टैक्सी स्टैंड जेको आहे सरकारी सतह ते ॾिनो वञे ऐं उन जूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। डिप्टी कमिश्नर शिकारपुर, कमिश्नर लाड़काणो ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो आहे त असांजे अवामी नुमाइंदा आहियो तव्हां ऐं असांजे जेकी आहे मसइलनि खे ॾिसो था हितां जन खे, त असांजो जेको मेन मसइलो आहे उहो टैक्सी स्टैंड आहे, जेको असांखे टैक्सी स्टैंड ॾिनो वञे। असांखे ॾाढी तकलीफ़ आहे, असां ॾाढो परेशान आहियूं। असांखे टैक्सी अॾो खपे किथे, असांजे वसारनि जी इहा अपील आहे, असांखे टैक्सी अॾो खपे। असांजी ॾाढी तकलीफ़ आहे, असांजी गाॾियूं असांजी वसनि में सड़नि थियूं, लखनि जूं गाॾियूं आहिनि, रोड ते बीहूं था त गाॾी मोटरसाइकिलियूं थी लॻनि। असांजी ॾाढी तकलीफ़ आहे, महिरबानी करे असांखे टैक्सी अॾो खपे। असांखे टैक्सी स्टैंड न आहे, असां टैक्सी स्टैंड हवाले सां साईं जन खे अर्ज़ु था कयूं त असां बार बार अॻ में बि चई चुका आहियूं, हाणे बि चऊं था असांखे टैक्सी स्टैंड ॾिनो वञे। असां दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं, कोई असांजो तदारक न आहे, कोई असांजो पब्लिक सां, कोई असांजो आवाम चक शहर जो असां सां कंप्रोमाइज़ में न आहे। इन जे करे असां बार बार चई चुका आहियूं, असांखे जेसिताईं टैक्सी स्टैंड न ॾिनी वेंदी तेसिताईं असांजो एहतिजाज जारी रहंदो ऐं असां बुख हड़ताल ते वेठा रहंदासीं। इहो आहे त असांखे टैक्सी अॾो हाणे असांखे खपे ऐं उहो मुसलसिल असांखे गवर्नमेंट सतह ते खपे। इन जे लाइ असांजो अर्ज़ु आहे डिप्टी कमिश्नर साहिबु शिकारपुर खे ऐं मोहम्मद शेर ख़ान मर MNA साहिब खे ऐं मोहम्मद आरिफ ख़ान मर साहिबु MPA साहिब खे ऐं डॉक्टर नवीद अहमद मर जेको चक जो असांजो चेयरमैन आहे उनखे बि असांजो इहो अर्ज़ु आहे त महिरबानी करे असांखे टैक्सी अॾो ॾिनो वञे, जीअं अव्हां जा थोरा थींदा। असांजे शहीद जान मोहम्मद चौक ते बीठा आहियूं, असांजा हिते टैक्सी ड्राइवर बि बीठा आहिनि ऐं मां बि उन्हनि सां गॾु ड्राइवर ई आहियां टैक्सी। असांखे हिते ॾाढी तकलीफ़ आहे, रोड ते बीठा आहियूं, कॾहिं दुकान वारो शिकायत थो करे, कॾहिं बैंक वारा हटाइनि था, कॾहिं रेडनि वारा अची बीह था रहनि, ट्रैफिक जाम थी वञे, पोइ हुन में ॾाढो मसइलो थो थिए। असां हमेशह हर माण्हूअ जो ख़्यालु रखंदा आहियूं, हर माण्हू सां असां सुठो हलंदा आहियूं, ॾुखे सुखे वक़्त में अधु राति मझरात बि वेंदा आहियूं, पर असांजो कोई बि शहरी माना ख़्यालु कोन थो करे। इन जे करे शहरनि खे असां चऊं था ऐं असांजो टाउन चेयरमैन साहिबु जेको आहे उनखे या आला अख़्तियारनि खे असांजी अपील आहे त असांजो हीउ मसइलो हल करनि, असांखे किथे सुठी जॻह ते रखनि जिते असांजो सुठो रोज़गार थी सघे। टैक्सी ड्राइवरनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं, टैक्सी ड्राइवरनि जो चवणु आहे त असांखे टैक्सी स्टैंड ते जेका आहे हिते जेको बग़ैर हुन ते बीठा आहियूं मेन रोड ते, उन में असांखे बि तकलीफ़ आहे, दुकानदारनि शहरनि सभिनी खे तकलीफ़ आहे। इंतिज़ामिया खे घुरिजे त असांखे सरकारी सतह ते टैक्सी स्टैंड ॾिनी वञे त जीअं सभिनी जो मसइलो हल थी सघे ऐं असां बि रोज़गार करे सघूं।